जय राम जी की। अॼु तारीख़ 29 जुलाई स्वामी लीलाशाह वाणीअ में तव्हांजो स्वागत आहे। अॼु जो विषय आहे यकमश्त थियो। स्वामी लीलाशाह महाराज जिन फरमाइनि था त पाण में यकमश्त थियो, पर उन जी इहा माना नाहे त यकमश्त थी कंहिं ग़रीब खे अजायो दॿायो। ग़रीब ॾिसो त उन जी मदद करियो। वॾनि जो कमु आहे नंढनि जी रक्षा करणु ऐं आशीर्वाद ॾियणु, ऐं नंढनि जो कमु आहे शेवा ऐं सत्कार करणु। जवाननि जी बि ज़रूरत आहे। तजुर्बो वॾी शइ आहे। नंढनि जूं बि ॻाल्हियूं ध्यान सां ॿुधजनि ऐं खेनि हिमथाइजे त शेवा कनि। ॻोठ, ज़िल, परदेश, सारे देश ऐं पोइ सारे संसार जी शेवा कनि। सभई पंहिंजी भलाई चाहियो था त ॿिए जी भलाई करियो। जय राम जी की। मनुष्य जन्म मिलियो आहे मुक्तिअ लाइ, इन करे सदाचार धारण करियो। जय राम जी की। बावरे बावरे है ज्ञान विचार न पाया, ज्ञान विचार न पाया। बावरे बावरे ज्ञान विचार न पाया, न पाया है ज्ञान विचार न पाया। बिरथा जन्म गवाया, हो बिरथा जन्म गवाया, बिरथा जन्म गवाया, बिरथा जन्म गवाया, बिरथा जन्म गवाया, बिरथा जन्म गवाया। बावरे बावरे ज्ञान विचार न पाया, न पाया ज्ञान विचार न पाया। बावरे बावरे ज्ञान विचार न पाया, न पाया ज्ञान विचार न पाया।